वालरल कश्मीर से भारतीय फौज जे गैर कानूनी कब्जे खिलाफ पाकिस्तान समेत सजी दुनिया में रहंदड़ कश्मीरी अॼु कारो ॾींहुं मल्हाए रहिया आहिनि। 27 अक्टूबर 1947 ते भारत पंहिंजे फौज कश्मीर में लाहे गैर कानूनी कब्ज़ो कयो हो। कश्मीरी भारत के वाज़े पैगाम ॾेई रहिया आहिनि त हू कॾहिं बि पंहिंजे मादरी वतन ते गैर कानूनी कब्ज़े खे क़बूल न कंदा। हीउ ॾींहुं गॾियल क़ौमुनि जे ठाराउनि ते अमल दरामद जी यादि ॾियारींदो आहे। ईरान पारां इसराइल जा हमला नाकाम बणाइण जी दावा। 4 ईरानी फ़ौजी शहीद थियण जी तस्दीक। ईरानी फ़ौजी अमलदारनि जो चवणु आहे त इसराइल पंहिंजे हमलनि खे वधाए पेश कयो। इसराइली जहाज़ ईरानी हवाई हदुनि में दाख़िल ई नाहिनि थिया। एयर डिफेंस कामयाब इसराइली हमलनि खे नाकाम बणायो। इसराइली हमलनि सबबि कुझु हंधनि ते मामूली नुक़सान पहुतो। ईरान ते हमलनि जो भरपूर जवाब ॾिनो वेंदो। ईरान जे नाइब सदर मोहम्मद रज़ा आरिफ इसराइल खे इंतकामी कार्रवाई खां ख़बरदार करे छॾियो। ईरान जे परॾेही वज़ीर अब्बास अराग़ची फ़ौजी मर्कज़नि ते इसराइली हमलनि खे गॾियल क़ौमुनि जे चार्टर ऐं आलमी क़ानून जी भञकड़ी क़रार ॾिनो। पाकिस्तान पायदार तरक्की जे रस्ते ते अची वियो। कोशिश हूंदी त असांजो IMF सां आख़िरी प्रोग्राम हुजे। असांजे उपाउनि जे करे मुल्क मैक्रो इकोनॉमिक इस्तेहकाम ॾांहुं वधी रहियो आहे। मइशत जी बहितरी लाइ असांखे ॾुखिया फ़ैसिला करणा पवंदा। साणे वारे वज़ीर मोहम्मद औरंगज़ेब जूं वॉशिंगटन में मीडिया सां ॻाल्हियूं। चवे थो अमरीका में IMF ऐं वर्ल्ड बैंक जे नुमाइंदनि सां मुलाक़ात कई। बिज़नेस कम्युनिटी पाकिस्तान में सीड़पकारी करणु चाहे थी। टिटरदार तरक्की जे रस्ते ते आहियूं। वर्ल्ड बैंक कर्ज़ न ग्रांट ॾींदी। चंबड़ वेझो कार जो 2 मोटरसाइकिलनि खे टक्कर, 3 ॼणा फोत थी विया। टंडोल हयार रोड ते हादसे में एजाज़ लगारी, इक़बाल दल ऐं मुनीर दल फोत थी विया। खान मोहम्मद लगारी ज़ख़्मी। कार ड्राइवर सद्दाम रिंद गिरफ़्तार। कराची जे इलाइक़े फेडरल बी एरिया में LPG दुकान में सिलेंडर धमाको। बाहि लॻण सबबि 2 ॼणा अजल जो शिकार। फायर ब्रिगेड गाॾियुनि पहुची बाहि ते ज़ाब्तो आंदो। बिलाश अब्बासी शहीद अस्पताल मुंतक़िल। सुञाणप न थी सघी। ऐं सखर मां अगवा थी वियल डेपारछा जे ॻोठ अलहवरायो। सोलंगी वासी नौजवान वज़ीर सोलंगी शिकारपुर जे कचे मां बाज़ियाब मुगवी खे वारसनि हवाले कयो वियो। ख़ुशीअ जी लहर छाई।